नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यदना व शफीअना व नबियना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहल बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन व नाज़रीन, प्यारी जमात सबूरी, मीलाद मुबारक जे हिन मुतबर्रक महफिल में आवाज़ के तो ज़्यादा कर तुझे मुझे जोर न हमारे हिन गोठ में ही जगह मुतबर्रक मीलाद पाक जी महफिल मुनक़िद थी। अवां काफ़ी देर खां इन जाइ ते वेठा आहियो। ऐं अढाई थिया आहिनि, ज़ोर जी नमाज़ भी अदा कान थी आहे। यकीनन उनखे भी पंहिंजे टाइम में अवां असांखे अदा करणो आहे। थींदो ईअं आहे त मीलाद पाक जूं महफ़िलूं थींदियूं आहिनि ॾींहं में या रात में देर ताईं हलंदियूं आहिनि। माण्हू वञी सुम्हंदा आहिनि सुबुह जी नमाज़ जो ख़ैर। ॾींहं में भी ईअं थींदो आहे, महफ़िल हलंदी रहंदी तां त नमाज़ जो टाइम तंग थी वेंदो। सब को भजन जे पुछा हूंदो, लंगर खायो, भत खाओ, सब को रवानो, नमाज़ उते ही रहिजी वई। मुअज़्ज़ज़ सामीन व नाज़रीन,
मीलाद पाक जे महफ़िल जो एक मक़सद होंदो आ, नतीजो होंदो आ। अगर वो मक़सद हासिल थियो, हुजूर जी मोहब्बत या जज्बात असांजे अंदर में उभरिया, अल्लाह जी इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ पैदा थियो, त पोइ मक़सद भी हासिल थियो। ऐं अगर उन पासे ॾे असां गौर ई कोन कयो, तवज्जो ई न कयो, न शरीयत पाक जे मथां अमल जो अंदर में जज़्बो पैदा थियो, न हुजूर जे सुन्नत जे एया जो अंदर में को दाइयो पैदा थियो, न ज़िक्र फ़िक्र जे शौक़ जी, तरग़ीब जी, रग़बत जी ॻाल्हि थी, न ई अल्लाह जे इबादत जो ज़ौक़ पैदा थियो, त पोइ महफ़िलूं त थियूं, मीलाद त थिया, तक़रीबूं त थियूं, पर जेको मक़सद उन्हनि महफ़िलुनि मंझां हासिल थियणु घुरिबो हो, उहो हासिल न करे सघियासूं। पोइ तॾहिं अहले सुन्नत जा मुख़ालिफ़ असांजे मथां ताना हणंदा आहिनि त तव्हां भत खाऊ आहियो, भतु खायो हलिया था वञो, न तव्हां में नमाज़ आ, न तव्हां में अल्लाह जे इबादत जी ॻाल्हि थिए थी, अवां त सिर्फ़ु अचो था, हिक ॿिए खे पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायूं, लंगर खायूं, हलियो वञो था, पर असर जंहिं शइ जे तरफ़ अचणु घुरिबो हो, उन तरफ़ तव्हां न दावत ॾिनी, न को तव्हां आया। त मां अर्ज़ु इहो थो कयां, महफ़िल ख़तमु थिए, तव्हां वुज़ू कयो, नमाज़ जिथे पढ़ी सघो उते तव्हां नमाज़ ज़रूरु पढ़ंदा। ईअं न थिए जो महफ़िल जे करे पढ़ण वारनि जी नमाज़ बि हली वञे। मां मुख़्तसरन तव्हांजी ख़िदमत में चंद गुज़ारिशूं अर्ज़ पेश कयां थो। मूंसां गॾिजी मुहबत सां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ायो। मां अर्ज़ु कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह जाम बैठा हो, दुरूद ना पढ़ो, अल्लाह ये हबीब जो दुरूद आड़ा पढ़ो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन। वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमायो तहक़ीक़ आयो तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ां नूर ऐं रोशन किताब, किताबे मुबीन त अल्लाह जो क़ुरान आ, ऐं नूर मां मुराद तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आ। चओ सुभान अल्लाह। सभिनी इहो लिखियो आ, सभिनी इन ॻाल्हि खे तस्लीम कयो आ, मञियो आ। हर मुफ़स्सिर इहा ॻाल्हि लिखी त नूर मां मुराद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आ। तर्जुमाने क़ुरान जंहिंखे चयो वेंदो आ, हुजूर जो सहाबी आ, हुजूर जो सौट बि आ, जंहिंजो नालो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास आ। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास आयत जे तफ़सीर में फरमाए थो त इन आयत में नूर मां मुराद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आ। यो इब्न अब्बास हुआ जंहिंजे लाइ तव्हां असांजे नबी दुआ फरमाई अल्लाहुम्मा अल्लिमुहुल किताब वल हिकमा। ऐ अल्लाह मां तोखां दुआ थो घुरां इब्न अब्बास खे किताब जो भी इल्म अता फरमाए त अहकामन जो भी इल्म अता फरमाए। हमारो छा ख्याल आ, हुजूर दुआ फरमाइन ऐं उहा मक़बूल कान थींदी, ईअं कोन्हे को। हुजूर दुआ फरमाईंदा हा, अल्लाह जो करम थींदो हो, मुस्तफ़ा जी दुआ अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो हो। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मां हिकिड़ो मिसाल थो तव्हांखे ॾियां।
उन मां तव्हां अंदाज़ो लगायो तो हुजूर जी दुआ अल्लाह कीअं क़बूल फरमाए थो। मिशकात शरीफ में हदीस आहे, हुजूर जो असहाबी आहे, हुजूर जे दरबार में आयो, अर्ज़ के सही मां गरीब आहियां, मिस्कीन आहियां, मुझे लाए दुआ फरमायो, अल्लाह ताला मुझो रिज़्क़ कुशादा फरमाए। हुजूर दुआ जा हथ खया, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़हु रिज़्क़न हलालन तय्यिबन मिन इंदिका, या अल्लाह पाण वटां मुझे न साहबी के हलाल जो रिज़्क़ अता फरमा। साहबी के यकीन थियो त साईं दुआ फरमाई आ ज़रूर क़बूल थी हूंदी। सिधो पंहिंजे घर में आयो, घर वारीअ खां पुछई, मां हुजूर खां दुआ घुराए आयो आहियां, को दुआ जो असर ज़ाहिर थियो आहे या न? घर वारीअ ॿुधायो, ॿियो त कुझु कोन थियो आहे, पर पंहिंजे घर जे कुंड में जेको चंड पियो आहे, तुंहिंजे वञण खां बाद में कुझु घड़नि खां ही चंड पाणे ॼाणे हलणु शुरू थी वियो आहे। जे अचो त चंड खे हली ॾिसूं। सहाबी ऐं साहब ज़ाल ऐं मुड़ुस सिधो न चंड जे मथां आया। अची जो ॾिसनि त सुभान अल्लाह, वाकई चंड ख़ुदि ब ख़ुदि हली रहियो आहे। का ख़बर नाहे त अनु मथां कीअं थो पवे, जो पीसजी करे पासनि खां अटो थो निकिरे। घर वारीअ खे चई, अटो गॾु कर, जंहिंजी दुआ सां इहा महिरबानी थी आहे, मां मुस्तफ़ा खे दावत करे अचां। दावत ॾेई आयो, घर वारीअ खे चई, तूं बंदोबस्त कर, मां वञा थो जबलनि में को शिकार करे अचां। वियो कंहिं हलाल जानवर जे शिकार जे लाइ करे मुठी आयो। जीअं ई वापसि आयो, घर जे दर ते पहुतो त कनाए पियो त चंड जे हलण जो आवाज़ ॿुधण में अचे थो या न। जीअं ई घर में अंदर आयो, चंड जो आवाज़ ॿुधण में कोन आयो। घर वारीअ खां पुछा, साहबी करे थो, चंड जे हलण जो आवाज़ ॿुधण में नथो अचे छो? घर वारी ॿुधायो त बीही वियो आहे। कीअं बीठो आहे? जी मूं इरादो कयो त मां हिन खे खणी ॾिसां त अनु हिन में किथां थो अचे। चंड कीअं थो हले, मथियो पुड़ चंड जो मूं मथे खणी हेठि जो छॾियो त चंड उन जाइ ते बीही वियो। साहबी फरमायो, छो कई? जे बसि औरतुनि जी यादि थींदी आहे, मूं करे छॾियो। साहबी घरां निकितो, सिधो मुस्तफ़ा जे दरबार में आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अर्ज़ कई, या रसूलल्लाह, चंड बीही वियो आहे। इहा ॻाल्हि अञा साहबी कान ॿुधाई त कोसे मुंहिंजे घर वारीअ चंड जो मथियो हिसो पुड़ मथे खयो हो, रखे जो त बीही वियो। इहा ॻाल्हि साहबी कान कई, सिर्फ़ चंड जे बीहण जी ॻाल्हि साहबी कई आहे। वॾनि महेसरनि जा मुस्लमान हो, असां वटि हिकिड़ो अहिड़ो बि फ़िरक़ो रहंदो आहे जेको पंहिंजे किताबनि में लिखी वियो आहे त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान पवंदी आहे। मौली खलील अहमद अम्बेठवी बराहीने कातिया में लिखी वियो, उसको दीवार के पीछे का पता नहीं, जे तो नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर कान पवंदी आहे। जो बंदुनि जो इहो अक़ीदो आहे, असां अहले सुन्नत जो ईमान आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अता सां पंहिंजे नबीअनि खे ग़ैब जो इल्मु ॾींदो आहे। तव्हांजो अक़ीदो इहो आहे त सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां खुली सुभान अल्लाह चओ। हुजूर खे इहो अर्ज़ु कोन कई त सही मुंहिंजे घर वारीअ जे चंड खणण जे करे बीठो आहे, न, सिर्फ़ इहा ॻाल्हि के चंड बीही वियो। हुजूर छा फरमाए? मदीने वारे फरमायो, लअल्लकुमा रफ़अतुमाहु, आलिमा वट वेठान। लअल जो जेको लफ़्ज़ आहे उहो जेकॾहिं अल्लाह जे कलाम में अचे त बि यकीन जे माना में ईंदो आहे। नबी करीम जे कलाम में अचे त बि यकीन जी माना ॾेखारींदो आहे। हुज़ूर फरमायो, लअल्लकुमा रफ़अतुमाहु, तव्हां चंड खे खयो हूंदो तॾहिं चंड बीठो आहे। साहबी उन खां बाद में अर्ज़ु कयो, हा या रसूल अल्लाह, मुंहिंजे घर वारी चंड खे खणी जो छॾियो हो, चंड तॾहिं बीही वियो। हुज़ूर फरमायो, अगरि तव्हां चंड खे न खणो हा त इहो चंड बीहे कोन हा। लदारत इला यौमिल क़ियामह,
इहो जंड हलंदो रहे हा क़यामत ताईं हलंदो रहे हा जो पोइ उम्मत बि अची उनखे ॾिसे हा अल्लाह वेठा आहियो त सुभान अल्लाह चओ अञा वरी आवाज़ सां सभई खुली सुभान अल्लाह हिकु मुलनि जी दुआ थोरी आहे इमामुल अंबिया जी दुआ है जो सुभान अल्लाह खुदा की रजा चाहते हैं दो आलम मुझे खबर आहे गर्मी आहे बराबर गर्मी भी आहे हवा भी तव्हां ॾाढो तार ॾिसो था बंदा गर्मी जो एहसास आहे पर बस चंद घड़ियूं इंशाअल्लाह मुझो बयान खत्म बाहर निकरा त जेको हवा ही हवा होंदी बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद तव्हां सां दुआ घुरंदा आहियो न दुआ घुरण खां पोइ असांखे इंतज़ार हूंदो आहे त कॾहिं असर ज़ाहिर थिए थो हुकुम बि हदीस में इहो आहे त दुआ घुरो पोइ तकड़ न कयो दुआ घुरी इंतज़ार कयो तकड़ जो मतलब जाए तकड़ जो मतलब इहो आहे जे माण्हू चवंदा ॾाढियूं दुआऊं घुरियमि पर बाबा कुझु बि कोन थियो ॿुधो पर मां ईअं न चयो या तो जल्दी कई आहे तुंहिंजो मुंहिंजो कमु आहे अलाह खां घुरणु एतिरो पाण खे मालिक छो थो सम्झी त मां एतिरो मालिक आहे दुनिया जो मुंहिंजे आदर सां का दुनिया थी हले न असीं अलाह जा बंदा आहियूं अल्लाह जा बंदा आहियूं दुआ घुर पोइ वेही इंतज़ार कर बार बार घुर बार बार वेही इंतज़ार कर लफ़्ज़ ज़ुबान ते को बि न आणजा असांखे हूंदो आहे दुआ जे क़बूल थियण जो इंतज़ार ऐं वरी क़बूलियत खे हूंदो आहे मदीने वारे जे दुआ जो इंतज़ार सुभान अल्लाह अञा बि मुला था चवनि त नबी सां जहिड़ो आहे बराबरी हमसरी जी दावा पियो करे असांखे क़बूल थियण जो इंतज़ार हूंदो आहे ऐं वरी क़बूल थियण खे मुस्तफ़ा जे दुआ जो इंतज़ार हूंदो आहे त दुआ अचे त मां क़बूलियत हुनखे गले सां लॻायां इजाबत में झुक कर गले से लगाया इजाबत ने झुक कर गले से लगाया बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद उन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ थी हजरत इब्न अब्बास जे लाइ या अल्लाह इनके किताब जो इल्म अता फरमाए त यकीनन साहब जे हक में जेका हुजूर दुआ फरमाई कबूल ही कबूल उन अब्दुल्लाह इब्न अब्बास जे लाइ मदीने वारे किताब जे इल्म जी दुआ फरमाई उन इब्न अब्बास लिखियो उन ही फरमायो त इन आयत में नूर मां मुराद मदीने वारे जी ज़ात ॿिया त उलमा पंहिंजी जाइ ते पर जेके हुजूर जे नूर जा इनकारी आहिनि जो बंद जो वॾो मौलवी आहे रशीद अहमद गंगोही उन जो नालो आहे उन बेइमदाद सुलूक में लिखियो आहे त क़ुरान करीम जे इनायत में नूर मां मुराद नबी करीम जी ज़ात सिफत हाणे वारा भी मञो वेठा आहिनि पर हू ज़ात जी ॻाल्हि थो करे चए थो ज़ात रसूलुल्लाह जी नूर आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं असांजो ईमान अक़ीदो ही आहे हीअ जेका पूरी दुनिया काइनात आहे इहा अल्लाह बाद में ठाही मुस्तफ़ा जो नूर सभ खां अव्वल जंहिंजो ईमान हो हथ मथे खणी सुभान अल्लाह चाह अव्वल नूर नबी जो निर्वारो थियो पोए आलम कुल इज़हारो थियो अवल नूर नबी जो अन्या अर्श ज़मीन आसमान न हुआ जिन देव
परियो इंसान नहा हुरो बेश्त मलक इलेमान नहा पैदा पुन लोगे पगदारो थियो अवल नूर नबिया जो निर्वारो थियो मोए आलम कुल इज़हारो थियो अवल नूर नबिया जो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। हुज़ूर जो सहाबी हज़रत इब्न अब्बास साॻियो ई साहब उन जी रिवायत आहे। उन हिकिड़े मौक़े ते हुज़ूर खां सवाल कयो, कहिड़ो सवाल इहो कई त सही जॾहिं हज़रत आदम जन्नत में हुयो त अव्हां किथे हुआ? हेॾे ने आरियो चओ सुभान अल्लाह। तव्हां बीठल बि सुभान अल्लाह चओ, वरी आवाज़ सभई हुज़ूर जा उम्मती आयो ॾाढा सुभान अल्लाह चओ। ये अव्वल हुज़ूर जो नूर न हुजे हा, हिकु ग़ैब जी ख़बर मुस्तफ़ा खे न हुजे हा, ॿ पाण फरमाइना इब्न अब्बास कहिड़ो सवाल थो पुछी? मुंहिंजो मीलाद त सभिनी नबियनि खां बाद में थियो, तूं ॻाल्हि करी थो जन्नत जी, मां आयो ई बाद में आयो आहियां त पहिरीं मूंखे कहिड़ी ख़बर? जेकॾहिं ग़ैब जो इल्म न हुजे हा ऐं अव्वल मुस्तफ़ा जो नूर न हुजे हा त हुज़ूर उनखे इनकारीअ में जवाब ॾिना, पर हुज़ूर इनकार में जवाब कोन ॾिनो। इब्न अब्बास सवाल कयो, तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जवाब ॾिनो। हुज़ूर फरमायो, अब्दुल्ला इब्न अब्बास, जॾहिं हज़रत आदम जन्नत में हुयो, मां मोहम्मद जो नूर उनजे पेशानीअ मंझि हुयो। मां हज़रत आदम खे जॾहिं जन्नत मां लाथो वियो, मां हज़रत आदम सां गॾु हुयुसि। आसमाननि तां हज़रत आदम खे हेठि ज़मीन ते आंदो वियो, मां महबूब हज़रत आदम सां गॾु हुयुसि। नूह अलैहिस्सलाम जॾहिं तूफ़ान आयो हो, मींहुं आयो हो, बेड़े में सवार थियो हुयो। नूह अलैहिस्सलाम बेड़े में, मां मोहम्मद उन सां गॾु हुयुसि। इब्राहिम खलीलुल्लाह आड़ाह में, मां हज़रत इब्राहिम सां बि गॾु हुयुसि। सुभान अल्लाह चओ। तूं आदम खां भी आई अवल, रब तोखे कयो आहे ख़तम रसूल। ख़त्म नबूवत ईमान आहे न ॾाढा सुभान अल्लाह। असांजो नबी आख़िरी नबी आहे, हुज़ूर खां बाद में को बि नबी कोन ईंदो। तूं आदम खां भी आई अवल, रब तोखे कयो आहे ख़तम रसूल। पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में, इंसान नबी तुंहिंजे शान मथां थिया कुर्बानो नबी, घुरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अजीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो, प्यारी जमात सगोरी मुस्तफ़ा जे आमद जो ज़िक्र पियो दुनिया में हलियो। रुगो असां अॼु करण वारा न आहियूं, अॻे बि मुस्तफ़ा जे आमद जो हलियो पियो ज़िक्र। चओ सुभान अल्लाह। शरफुल मुस्तफ़ा सीरत पाक जो किताब आहे, हुन हिकिड़ो ईमान अफरोज़ वाक़ियो लिखियो आहे। अमां वॾे आवाज़ सां, सफ़ा वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ त मां ॿुधायां थो। हिन जुना जो बादशाह वॾा चार, शरफ़े मुस्तफ़ा फरमाए थो त पंजो बि आहे, जंहिंजो नालो आहे तुब्बा अव्वल हुमैरी। दुनिया जे सफ़र ते निकितो। लश्कर केॾो वॾो हो, 1.25 लख सवार, 1.25 लख सवार उठनि ते घोड़नि ते, 1.25 लख जे लॻभॻि 1,13,000 पैदल माण्हू
उन्हनि में 4000 वरी ॿिया आलिम ऐं हकीम, मौजूदा ज़माने जा डॉक्टर, पुराणे ज़माने जा हकीम पाण सां गॾु खईं। आलिम इन जे लाइ मता को मसइलो किथे दरपेश अचे ऐं वरी हकीम इन जे लाइ मता को कंहिंखे बीमारी वग़ैरह वठे। 4000 आलिम हकीम, 1.25 लाख सवार, एतिरे ई तादाद जे क़रीब क़रीब पैदल बादशाह हलियो दुनिया जे सफ़र सैर ते। जंहिं बि इलाइक़े में अचे माण्हुनि खे ख़बर पए त बाबा तुब्बा अव्वल हुमैरी अची वियो आहे, ख़ल्क़ूं जा अंबु हुजूम गॾु थियो वञनि, अची करे उन जो इस्तक़बाल कंदा रहनि। हलंदे हलंदे मके जे शहर में आयो, ॿाहिरां जे खीमो लॻराई त मके वारा बि को ॿाहिरि इस्तक़बाल जे लाइ ईंदा। वफ़द त मके वारनि को न मोकिलियो, पर हिकु माण्हू बि बादशाह जे इस्तक़बाल जे लाइ ॿाहिरि कोन निकितो। बादशाह गज़बनाक थी वियो, कावड़जी पियो, चई छा ॻाल्हि आहे, दुनिया में जिथे बि वियो आहियां मुंहिंजा वॾा इस्तक़बाल थिया, ऐं कहिड़ो ॻोठ आहे शहर आहे जो इस्तक़बाल जे लाइ हिकु माण्हू बि ॿाहिरि कोन निकितो। वज़ीर जेको हुन जो सभिनी में वॾो हो, समझदार हो, उन चयो बादशाह हिन शहर वारा जेके आहिनि त अणपढ़िया पर आहिनि अरब। हिननि जे अंदरि हिननि जे शहर जे विच में हिकु अल्लाह जो घर आहे जंहिंखे काबो चवनि था, बैतुल्लाह चवनि था। बैतुल्लाह जे हिन विच में हुजण जे करे ही उन जा मुजाबिर आहिनि, मुहाफ़िज़ आहिनि, ख़िदमत गुज़ार आहिनि। तंहिंजे करे सम्झंदा असां बैतुल्लाह जा पाड़ेसिरी, उन जा ख़िदमत गुज़ार। असां कंहिंजी कान कोन कढंदासूं, कंहिंखे सलाम कोन कंदासूं, छो त बैतुल्लाह असांजे विच में मौजूदु आहे। बादशाह चयो अच्छा इहा ॻाल्हि आहे, इन ॻाल्हि जे करे को बि मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ कोन आयो। चई बसि इहा ई ॻाल्हि आहे। बादशाह दिलि जो दिलि में ख़्यालु कयो त बैतुल्लाह जे करे हे ॿाहिरि कोन निकिता, मुंहिंजो सलाम हिननि कोन कयो आहे। इरादो कई त छो न बैतुल्लाह खे मुनहदिम करायां, शहीद करायां। न को बैतुल्लाह हूंदो, न को मके वारनि में को अहिड़े क़िस्म जो गुरूर हूंदो। बादशाह जीअं ई ख़्यालु कयो त बैतुल्लाह खे शहीद करायां, इन ख़्याल अचण सां बादशाह जे मथे में सूर पियो, जान में ॾकणी वठी वई। नक मां पाणी हले थो, वात मां पाणी हले थो, कननि मां पाणी पियो हले। अहिड़ो त बदबूदार पाणी शुरू थी वियो जो कंहिंमें बीहण जी सख़्त क़ुव्वत ताक़त कान रही। जेको अचे सो भॼी वञे बादशाह खां, त बदबूदार पाणी पियो। बादशाह मां छा वेझा न अची सघंदासूं। नेठ हकीमनि खे घुरायो वियो, हकीम बि इलाज छा थिए कनि, बीही कोन सघनि छो त बदबू एतिरी हुजे। हकीमनि तमामु घणो वस कयो, बादशाह जी तबियत कान संभली। नेठ जेको वॾो वज़ीर हुयो उनखे हिकिड़े आलिम चयो, आलिम जो बल्कि सरदार हो, उन वज़ीर खे चयो वज़ीर साहब मूंखे बादशाह वटि वठी हल। बादशाह जो को बि इलाज कोन कंदो, अलबत्ता मूंखे वठी हलंदे त मां ज़रूर बादशाह जो इलाज कंदुसि। पर इलाज जो शर्त थई बादशाह खे अॻ में वञी ॿुधाए। चई कहिड़ो? चई शर्त उन जो इहो हूंदो त बादशाह मां अकेला हूंदासीं, भॼण खीमे में टियों माण्हू न हूंदो। बादशाह वञी वज़ीर वञी बादशाह खे ॿुधायो त हिकिड़ो आलिम आहे, उहो त चए त मां इलाज कंदुसि, पर उन जो ही शर्त आहे। बादशाह जो शर्त क़बूल आहे। घुराए आलिम खे। आलिम आयो, खीमे में जेके बि माण्हू वेठा हुआ सभिनि लाइ चई बादशाह हिननि खे ॿाहिरि कढ, इलाज पोइ थींदो। सभु माण्हू ॿाहिरि हलिया विया। तुब्बा अव्वल हुमैरी खे आलिम थो चवे त ॻाल्हि ॿुध बादशाह, जेको मां सवाल कयां जवाब उन जो सही ॾिजां, ग़लति न ॾिजां। जिथे भी जलसो आहे अंदर को भत जो जलसो आहे। अजीब इंतजामिया है, अजीब जलसो आहे, अजीब प्रोग्राम आहे, अजीब सूरत हाल आहे। एक गर्मी, ॿियो वक़्तु घटि, ॿियो शो। सुभान अल्लाह। इन्हनि खे वठी अचो त भाउ हिते स्टेज ते वेही जलसो कनि।
पढ़ो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आलम जो से ॻाल्हि मूंखे सची ॿुधाए त तुंहिंजे हिननि इस्तक़बाल तुंहिंजो कोन कयो, उन खां पोइ हिन घर जे बैतुल्लाह जे बारे में तुंहिंजी नियत में को खलल तो कोन आयो हो? बादशाह चयो सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे इरादो इहो थियो त हिन ॻोठ जा माण्हू मके वारा कोन्हनि तव्हां इस्तक़बाल जे लाइ, तंहिंजे करे हिन बैतुल्लाह खे मुनहदिम थो करां, इहो ख़्यालु मूंखे ज़रूरु आयो। जी बादशाह तुंहिंजो मर्ज़ दुनिया जो न आहे, आसमानी तुंहिंजो मर्ज़ आहे। जेकॾहिं इन ख़्याल खां तौबा करी अल्लाह जे हुज़ूर में गिड़गिड़ा तौबा ताइब थी, तुंहिंजो इलाज न तौबा में आहे। बादशाह दिल में इरादो कयो त मौला बैतुल्लाह खे शहीद कराइण जो जेको मूं ख़्यालु कयो हो, या अल्लाह मां उन खां तौबा थो कयां, रुजू थो कयां, मूंखे माफ़ी मिले। बस बादशाह जे तौबा करण जी देर हुई, मथे जो सूर बि ख़त्म थी वियो, अंदर जी ॾकणी बि ख़त्म थी वई, जेको पाणी वियो पे पाणी बि हुन जाइ ते बीही वियो। बादशाह चयो लश्कर वारनि खे त ॿुधो, हिन बैतुल्लाह खे ठाहिण वारो इब्राहिम खलीलुल्लाह हुयो। मां इब्राहिम खलीलुल्लाह जे मिलत खे इख्तियार थो कयां, मां हज़रत इब्राहिम जे मिलत मज़हब ते आहियां। हलो त बैतुल्लाह जो दीदार अची कयो। हे सॼो लश्कर फ़ौज वठी अंदर बैतुल्लाह में आयो, बैतुल्लाह जो दीदार कई। उन टाइम में बैतुल्लाह जी ख़ाली इमारत हुई, रुगो सिरुनि पत्थरनि जी ठहियल, उन जे मथां को गिलाफ कोन हो, कपिड़ो कोन हो। दुनिया जे अंदर सभ खां पहिरियां बैतुल्लाह खे गिलाफ पाराइण वारो इहो तुब्बा अव्वल हुमैरी हुयो। गिलाफ पाराई, मके मां निकिता, लश्कर सॼो साण वया मदीने शरीफ़ ॾे, छो त दुनिया जे सैर ते हलंदे हलंदे मदीने में पहुता। तॾहिं मदीनो नालो कोन हो, यसरब नालो हुयो। मदीनो त तॾहिं थियो जॾहिं मुस्तफ़ा करीम पंहिंजा कदम मुबारक रखिया। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, जॾहिं आलमन मदीने जे हयत खे ॾिठो, सूरत खे ॾिठो, हू त किताबनि अॻियनि में पढ़ियो वेठा हा, तौरात में पढ़ियो वेठा हा, ज़बूर जे अंदरि पढ़ियो वेठा हा, अल्लाह जो आख़िरी नबी ईंदो, मके में उन जो मीलाद थींदो, हिन शहर में हिजरत करे ईंदो, उन जी सूरत ही हूंदी, वण हिन तरीक़े सां, खजूं हिन तरीक़े जो हूंदो, सॼो नक्शो अॻियनि किताबनि में लिखियल हो, आलिम पढ़ियो वेठा हा। उहो पढ़ियल नक्शो जॾहिं साम्हूं आयो, उहो साम्हूं जॾहिं मदीने जो नक्शो अखियुनि सां ॾिठो, चयो बाबा ही उहो शहर आहे जिते अल्लाह जो आख़िरी नबी ईंदो। हाणे बादशाह वञे त भली वञे, पर असां मुस्तफ़ा जे इंतज़ार में हिते वेहंदासूं। वरे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। के हुज़ूर जे ज़िक्र ॿुधण जे इंतज़ार में, त के हुज़ूर जे अचण जे इंतज़ार में। ज़ोर सां सुभान अल्लाह। वरे आवाज़ सां खुली सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। हिकु लाउड वारो घुट वेठो हो, सफ़ा गर्मी सवेर ॾाढो ठीकु हो। हाणे असां पहुतासीं त तव्हां बि डिमो त हे बि डिमो त माण्हू बि डिमो। भली ॻाल्हि आहे, सुठी आहे। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। खुली 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 सुभान अल्लाह चओ। हाल वञो, असां कोन वेंदासीं, अच्छा वञे भली वञे। बादशाह ने जॾहिं हलण जी तयारी कई, बादशाह खे ख़बर पई त आलिम हलनि ई कोन। वज़ीर जेको वॾो हो उनखे मोकिलियो, वञ आलिमनि खां पुछा कर छा मसइलो आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, छो था हलनि। वज़ीर आयो,
आलमन खां पुछा कई आलमन चयो वज़ीर बादशाह के वञी ॿुधाए असां अॻियां किताब पढ़ी वेठा आहियूं आख़िरी नबी जेको दुनिया ते ईंदो सो बिल आख़िर हिन जाइ ते ॼमंदो मके में ईंदो हिन जाइ ते हिन शहर जी फज़ीलत ऐं हुन शहर जी फज़ीलत अल्लाह उन जे करे कई आहे। चओ सुभान अल्लाह। बैतुल्लाह जी अज़मत आहे त बि उन जे करे हिन शहर जी जेका इज़त अज़मत थींदी सा बि उन नबीअ जे करे थींदी। असां हिते वेहंदासीं बादशाह वञे थो भली वञे वज़ीर जो ॻाल्हि ॿुधी वज़ीर दिलि में सोचियो त आलम रहनि मां वरी उन आख़िरी नबीअ जे इंतज़ार में न वेहां बादशाह खे ॿुधायां ई कोन थो बादशाह वञे त मां बि वरी आलमनि सां गॾु थो वेही बादशाह जॾहिं टुपड़ पंहिंजा सामान तयारु कराए चढ़ियो पियो घोड़े ते आलम काॾे विया त आलम चई बीठा छो तव्हां सफ़र जो सामान न ॿुधो आहे छो असां वज़ीर खे सभु कुझु ॿुधाए छॾियो वज़ीर तव्हांखे न ॿुधायो आहे बादशाह वज़ीर ॾे यार वज़ीर कर ख़बर छो न ॿुधाई चईसि माफ़ कजां ॿुधायो मां इन जे करे न जो ॿुधायां त मूंखे छॾी कोन हा जेका आलमन ॻाल्हि कई आख़िरी नबी हिन शहर में ईंदो असां उन जे इंतज़ार में हिते वेहंदासूं मूंखे बि दिलि में इरादो थियो बादशाह वञे त भली वञे मां बि आलमन सां गॾु आख़िरी नबीअ जो इंतज़ार वेही कयां थो तॾहिं कोन ॿुधायुमि तोखे त बादशाह उछार छॾे वञे त वापसि मोटी अचां तुब्बा अव्वल उमैरी चयो अल्लाह मां लिखियो आहे शरफुल मुस्तफ़ा वारे तुब्बा अव्वल उमैरी इरादो कयो जेकॾहिं आलम तव्हां बि वेठा आहियो त साल खनि मां बि तव्हां सां गॾु थो वेहां सभु दावे इंतज़ार कयो इंतज़ार थींदो रहियो पर ही ॻाल्हि आहे हुज़ूर जे मीलाद खां 1000 साल अॻु जी इंतज़ार तालमन कयो तुब्बा अव्वल उमैरी बि कयो साल खां बाद में हुज़ूर जी बि विलादत कान थी नेठ मुल्क हलाइणो हुयो तुब्बा अव्वल उमैरी त वियो छो त मुल्क खे हलाइणो आहे हिकु जाइ ते बादशाह कटिजी वेंदो त मुल्क जो कार वहिंवार कीअं हलंदो तुब्बा अव्वल उमैरी चयो तव्हां हिते भली वियो तव्हांजे मथां जबर नाहे ज़ोर नाहे ज़बरदस्ती नाहे 4000 आलमन हकीमन मझा 400 आलम उन जाइ ते वेही रहिया तुब्बा अव्वल उमैरी चयो मां हर हिकु जे लाइ हिते जाइ थो ठारायां 400 जायूं ठाराई जीअं आलम तव्हां खीमन में न रहंदो झोपड़नि में न रहंदो जायूं मूं तव्हांजे लाइ शाही ख़र्च ते ठहिरायूं आहिनि इन्हनि जॻहुनि में रहो हिकु वॾी जाइ ठहिराई आलमनि खे चई ही तव्हां जूं जायूं हीअ जेका जाइ आहे असां मुस्तफ़ा जे लाइ ठहिराई आहे ख़त बि लिखी जेको वॾो आलिम हो जंहिं मके में बि हुनखे मशवरो ॾिनो हो तेरा दे खातो भाकर त माफ़ी मिलई उन वॾे आलिम खे विहारी उन जाइ में हिन में तूं वेह ख़त मां तोखे लिखी थो ॾियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते ख़त लिखी ॾिनई सही तुब्बा जे तरफ़ां ई ख़त मां जे दरबार में आहे ऐं महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं अव्हां जे ज़ात जे मथां ईमान आंदो क़बूल फरमाइजो अव्हां जे मथां जेको अल्लाह किताब नाज़िल फरमाईंदो मां उन ते बि ईमान आणियां थो क़बूल फरमाइजो सुहिणो पारत हुजे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थिए मुंहिंजी शफ़ाअत करे मूंखे जन्नत वठी हलजो ख़त ॾिनई आलमनि खे तव्हांजे ज़माने में हुज़ूर अचे त तव्हां ॾिजो न त औलाद खे वसियत कजो जंहिंजे ज़माने में साईं अचे उहो ख़त पेश करे तुब्बा अव्वल उमैरी वियो हलियो 1000 साल गुज़रण खां पोइ मके में मुस्तफ़ा जो मीलाद थियो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चवां सुभान अल्लाह साईं आया मके में 40 सालनि खां पोइ हुज़ूर नबूवत जो ऐलान फरमायो नबी त हुज़ूर अॻे खां हुआ चओ सुभान अल्लाह मुल्हनि जो इन ॻाल्हि ते बि झेड़ो न साईं 40 सालनि में नबूवत मिली ही अबा मिली कान हुई मिली त तॾहिं हुई जॾहिं अञा हज़रत आदम बि कोन ठहियो हो चओ सुभान अल्लाह मिली त तॾहिं हुई जॾहिं का बि शइ दुनिया में कान हुई
बाक़ी हा नुबूवत जो इज़हार ऐलान जेको हुज़ूर फरमायो वो 40 साल जे उम्र में मक्के में फरमायो ऐलान थी वियो 12 साल 13 साल मक्के में मुस्तफ़ा गुज़ारिया मक्के वारा कोन ठया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत कई जेके भी पंहिंजा सहाबी मुस्लमान थिया हा आहिस्ता आहिस्ता उन्हनि भी हिजरत कई हाणे हुज़ूर मक्के मां हिजरत कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ सोणो मुस्तफ़ा सां सावा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ या बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह असांजो अक़ीदो अहले सुन्नत व जमा जो अक़ीदो आहे असां हुज़ूर जे आल खे बि मञूं मुस्तफ़ा जे असहाबनि खे बि मञण वारा जेको मञे थो हथ मथे खणे चओ सुभान अल्लाह असां रसूलुल्लाह जे असहाबनि खे बि मञण वारा हुज़ूर जे आल खे बि मञण वारा उनके मौला के उन पर करोड़ों दुरूद चो सुभान अल्लाह उनके मौला के उन पर करोड़ों दुरूद उनके असहाब इतरत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमबज़ में हिदायत पे लाखों सलाम सुनियो आवाज़ में सुजागी जी ज़रूरत आहे हर तरफ खां अहले सुन्नत ते हमलो थिए थो वहाबिन जो पंहिंजे जाइ ते हमलो देवबंदियुनि जो पंहिंजे जाइ ते हमलो शियनि जो पंहिंजे जाइ ते हमलो काॾों राफ़िज़नि जो हमलो आहे काॾों ख़ारिजनि जो हमलो आहे काॾों अहल बैत जे दुश्मननि जो हमलो आहे काॾों असहाबनि जे मुखालिफ़नि दुश्मननि जो अहले सुन्नत जे मथां हमलो आहे सभु अहले सुन्नत खे टारगेट ते रखियो वेठा हल ऐं तव्हां अञा सुजागीअ में न आहियो निंड में सुता पिया आहियो पंहिंजे मसलक जे पंहिंजे अक़ीदे जे हिफ़ाज़त जे वास्ते अवां छा था कयो का ख़बर कान्हे नौजवान जेको नस्ल आहे बेराह रवी उन इख्तियार कई आहे बेअमली जो दौर आहे वजादा अमल असां में न आहे नमाज़ असां में कान्हे अल्लाह जी इबादत असां में न आहे ज़िक्र फ़िक्र जो शौक़ असां वटि कोन्हे क़ुरान जी तिलावत असां में न आहे या त असां में माण्हू ज़नाउनि जे पुठियां हल या शराबनि जे पुठियां हल या व्याजनि जे पुठियां हल या माण्हुनि जे माल फबाइण जे पुठियां हल या ख़ल्क़ जे मथां ज़ुल्म करण जे पुठियां हल या माण्हुनि जे मथां नाइंसाफ़ी करण जे पुठियां हल हर हिकु ॿिए जे रत खे खाइण जे लाइ पीअण जे लाइ तयारु वेठो आहे हसद असांजे असां माण्हुनि में बुग़्ज़ असां माण्हुनि में साड़ असां माण्हुनि में कीड़ो असां माण्हुनि में बुग़्ज़ असां माण्हुनि में हिक ॿिए सां दिलियूं ठरियल ई कोन्हनि खे ख़बर न आहे कहिड़े पासे खां काॾे पिया वञूं माना बदअमली पंहिंजे जाइ ते बदअक़ीदगी पंहिंजे जाइ ते बेअदबी पंहिंजे जाइ ते गुस्ताखी पंहिंजे जाइ ते असां सिर्फ़ मीलाद यारियूं ऐं उन में भत खाइण खे सॼो हक़ सम्झी छॾियो आहे त इस्लाम जो हुज़ूर जो ऐं औलिया जो गौसे आदम जो हक़ अदा थी वियो छो त असां सभु कम करे छॾिया अबा हक़ तॾहिं अदा थींदो जॾहिं उन जे तरीक़े ते असां हलंदा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह खीसे खे ॾिसण वारो मां मौलवी आहियां ई कोन मूंखां केरु पुछंदो आहे पैसा घणो वठंदो मुंहिंजो घुराइणो थी घुराए पैसनि जी ॻाल्हि ई न कर मां रोज़े धणी रबर जो फ़क़ीर आहियां दुनिया खपे कंहिंखे कान थी कंहिंखे नथी खपे असां खां पुछण जो मतिलबु छा आहे माना असां फीसी ॿोली बि आहियूं फीस वठी पोईंदा आहियूं तबलीगुनि ते पुछण वक़्त ख़बर सभिनी क्या पुछण जो कहिड़ो मतिलबु आहे छा मतिलबु आहे पुछण जो असां खां पुछण था चाहियूं पोइ चओ त हेतिरा मूलीअ पैसा चया आदत ई कान्हे मां हितां खां भली लसबेले हलियो वञा हेॾा खां माना डेरा बुरा जमाली ते हलियो वञा अल्लाह जो शुक्र आहे केरु पुछंदो आहे त बि कोन ॻाल्हायां मां कंहिंखे ॿुधाईंदो बि न आहियां कंहिं मुंहिंजे खीसे में केतिरा विझाए उनखे ख़बर बि मूंखे ख़बर जंहिंजी नज़र खीसे ते हूंदी न उहो चवंदो मता हे नाराज़ थियनि मता हीअं चवनि
मता हूं चवन मिड़ई बॾो हीड़ा ॿधाए पंहिंजो बि ख़ुशि हिननि खे बि ख़ुशि कयो वञा अबा अहिड़ा असां मौलवी आहियूं ई कोन अल्हम्दुलिल्लाह रोज़े वारे जो लंगर आहे हज़रत रोज़े वारा एॾा त मुत असां त उन पासे में न असां त पीर टे पीसे रोज़े वारे जे नाले पाक जुती पाके जेका मिटी लॻे थी असां उनजी बि बराबरि रोज़े वारा फरमाईंदा हिकिड़ो दाणो अलाह मूंखे ॾे हिकिड़ो दाणो ऐं फरमाए त मोहम्मद राशिद सॼी दुनिया में विरहा दाणो हिकु ॾे सभु ख़ल्क़ खे दाणे मां हिकिड़े पखीअ खे बि कोन खाराए सघंदा असां हिकिड़े दाणे में खे सॼी मुल्क खे सॼी ख़ल्क़ खे खाराए इसे फरमाईंदा मूंखे को बि फिक्र कोन थींदो को बि फिक्र कोन थींदो त इहो दाणो पूरी ख़ल्क़ में कीअं तक़सीम थींदो पाण फरमाए मूंखे को फिक्र कोन थींदो मुंहिंजी तवकुल ख़ुदा ते आहे जंहिं या ज़िमेदारी लॻाई आहे उहो ई बरकत ॾेई सॼे में पूरो करे छॾे मुस्लमानो अगर तव्हां सच ॿुधण जे लाइ तयारु आहियो त पोइ अहिड़ा फ़क़ीर तव्हां वटि ईंदा बाक़ी जेकॾहिं ॾोहीड़ा ऐं मदाहूं ऐं मौलूद मुक़ररु वेहंदो आहे नातुखान नातू पढ़ंदा हाणे मौलवी बि जो वठि वठां हुन ते लॻाए त बसि पोइ नातुखान जो कमु ई कोन्हे बसि हुनखे घुरायो तक़ीर बि कंदो त नात बि पढ़ी वेंदो ज़ौक़ ख़ातिर असां बि पढ़ूं था इन त कोन था पढ़ूं असीं बि पढ़ूं था ज़ौक़ ख़ातिर ज़रूरु पढ़ंदा आहियूं पर असांजो अक़ीदो या अल्लाह जे क़ुरान मां या रसूलुल्लाह जे फ़रमान मां सुभान अल्लाह जोरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओले आवाज़ सां चओ सुभान अल्लाह पंहिंजे नस्ल जे मथां आईंदड़ ईंदड़ नस्ल जे मथां गौर कयो उन जे सुबत खे चेक कयो अॼुकल्ह ही सोशल मीडिया जो दौर अची वियो आहे कॾहिं इहो ज़हमत महसूस कई अथव त पंहिंजे पुट जे मां अकाउंट खे फेसबुक खे चेक कयां त करे छा थो हाणे ॾिसंदे त छोकिरो घर में वेहंदो ई कोन बाबा तूं कहिड़ो थींदो आहे मुंहिंजो मोबाइल खे थींदो रोज़े वारे हिकिड़ो अमरा भॼंदो आयो साईं वारो पुट मूंसां विढ़े थो पाण फरमायूं छा थो करे माल थो चाढ़े तालीम ॾिनई न सही तरबियत कयई न सही पाण फरमायूं तोखे मार ॾींदो त छा कंदो न उनजी तो तरबियत कई न उनजी तो तालीम जे तरफ़ तवज्जो कयो त पोइ हाणे ई थींदो हा उनखे तालीम ॾी हा तरबियत करी हा उनखे अल्लाह जो क़ुरान पढ़ाई हा हुज़ूर जी सुन्नत पढ़ाई हा त पोइ तुंहिंजा कदम हुजंदा हुनजा हथ हुजंदा असां पंहिंजो ख़बर न आहे मंज़िल लाइ कई मुतयन कई वेठा आहियूं जे मंज़िल मुतयन करणी आहे त मदीनो करणी आहे चओ सुभान अल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वरी आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तफा हिजरत कई हजरत अबू बकर सिद्दीक साणा मक्के वारन काफिरन मुशरिकन ऐलान कयो त जेको बि हुजूर खे गिरफ्तार करे वठी अचे माज़अल्लाह 100 उठ इनाम में ॾींदासूं कई माण्हू इनाम जे लालच में हुजूर जे पुछां निकिरी पिया बुरैदा असलमी में 70 माण्हू वंगारू वठी आयो तू गलिया फलाना तू गलिया अचो त गजी सजी हलूं था हुजूर खे गिरफ्तार करे नाम वठंदासूं बुरैदा असलमी आयो 70 सार सवार सवार आहिनि मदीने तैयबा जे वेझो जीअं मदीने वारा पहुता बुरैदा असलमी बि पंहिंजो 70 माण्हू जो जथो वठी आयो हुजूर परे खां ॾिसी फरमायो केरा चोसी सॾे था अचो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सॾे आयो हुजूर न का पुछो नालो छा थई जी नालो मुझो बरदा है हुजूर फरमायो बरद अमरना असा जो मामलो थधो थी वयो जो बरदा बरद खां वरतला बरद जी माना है थध हुजूर फरमायो नाले जो असर थींदो आ जे नाले में थध उहो मानू जोश करे किथे मां मोहम्मद के गिरफ्तार करे सघंदो सुभान अल्लाह मामलो थधो थी वियो
हुजूर फरमायो केड़े कबीले जो आ अर्ज़ करे थो बनी असलम कबीले जो आया असलम सलामती खां हुजूर फरमायो मामलो असांजो सलामती वारो थी वयो मामले में का बि गड़बड़ कान थींदी तू जंहिं कबीले जो आ उन कबीले में सलामती जी माना पई आ तंहिंजे करे मामलो सलामतीअ सां गुज़री वेंदो हुजूर फरमायो बनी असलम जो कबीलो तमाम वड्डो आ उन जी का नंढी शाख ब्रांच कबीलो बुधा केड़ी जो आ जैसे साम कबीले सां ताल्लुक आ साम जी माना आए हिस्सो हुजूर फरमायो असबत सामक तू तमा मोहम्मद का पंहिंजो हिस्सो भी वठी चुको आही छो तो हुजूर खबर है अल करीब मुसलमान थींदो जो सुभान अल्लाह मुसलमान थियण वारो आहे तॾहिं हुजूर फरमायो असबता सामका तू पंहिंजो हिस्सो बि वठी चुको आहे हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बुरैदा अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह आयो हुस गिरफ़्तार करण जे करे पर अवां जी गुफ़्तार ॿुधी कलाम ॿुधी अवां जे सूरत जो दीदार करे मां इरादो कयो आहे त मुसलमान थियां थो सुभान अल्लाह बेटा ऐसा फरमाए तो जखरे जड़ो जान दिसा को न दे हमें मोड़ मिड़नी मुरसले सरस संदस शान फकान क़ाब कौसैन औ अदना यो मुयस्सर थिस मकाम पो उन आगे जो एहसान जय हदी मेलम हेड़ो सुभान अल्लाह बोला जो सुभान अल्लाह बुरैदा पंहिंजे साथियुनि ॾे आयो तव्हांजी छा मर्ज़ी आहे उन्हनि जो असां तुंहिंजे पुठियां आयासीं तूं मुस्लमान त असां बि मुस्लमान सभई कलमो भरे थिया मुस्लमान जो सुभान साईं काॾे हलंदा पाण फरमायो मदीने तव्हां काॾे वेंदो हुन अर्ज़ कयो साईं तव्हां हलंदव मदीने त असां बि तव्हां सां गॾु मदीने हज़रत बुरैदा अर्ज़ कयो जैसे मुंहिंजो हिकु अर्ज़ु आहे पाण फरमायो चओ जिसे अर्ज़ इहो आहे मूंखे इजाज़त ॾियो त मां झंडो ठाहे पोइ मदीने लाइ हज़रत बुरैदा जे हथ में लठा लठ हुजूर इजाज़त ॾिनी खण भली झंडो ठाह दस्तार हस पंहिंजी दस्तार लाथई लाहे करे लठ में ॿधी झंडो ठाहे अॻियां करे हली ज़ोर सां सुभान अल्लाह चओ तव्हां असां बि झंडा हणूं था माशाअल्लाह चओ सुभान अल्लाह वरी ख़ासि 12 तारीख़ ते झंडा हणी हल खणी करे जुलूस कढंदा आहियूं अॼु बुरैदा जे हथ में झंडो आहे इजाज़त घुरी हुजूर खां मदीने वारे इजाज़त ॾिनी बुरैदा जे हथ में झंडो हुजूर पुठियां चओ सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ पुठियां असहाबनि जी जमात जेके हाणे कलमो भरे मुस्लमान थिया उहे बि पुठियां जुलूस जी शकल आहे मदीने तय्यबा में अचन था तवां सा 12 रबीउल अव्वल ते मुस्तफा जे आमद जो जुलूस कढंदा आयो असां जे मथा एतराज थींदो आहे जुलूस किथां आयो साहबन को न कजो जुलूस किथां आयो झंडो किथां आयो साहबन को न कजो अॼु झंडो भी आ जुलूस भी आ तवां के इहो भी ॿुधाईंदो हलां त जॾहिं मदीने वारा मक्के खां मदीने में पहुता हा मदीने तय्यबा ते जंहिं ॾींहं ते हुजूर आया वो ॾींहुं सूमर जो हुयो जंहिं महीने में आया वो महीनो रबीउल अव्वल जो हो ऐं जंहिं तारीख़ ते मुस्तफा आया उहा 12 रबीउल अव्वल जी तारीख़ हुई झंडो भी आ चओ सुभान अल्लाह जुलूस भी आ चओ सुभान अल्लाह हलियो काफ़िलो सिधो मदीने तय्यबा में हेॾां वरी तव्हां सही मुस्लिम खे खणो मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे जॾहिं मदीने तय्यबा में नबी करीम अलैहिस्सलाम जी आमद थी मदीने तय्यबा जा जेके माण्हू आ साइदर रिजाल वन निसाउ फौकल बुयूत मदीने जा माण्हू मर्द ऐं औरतूं पंहिंजे घरनि जे छतुनि जे मथां चढ़ी बीठा जीअं नओं को वाक़ियो थींदो आहे मामलो थींदो आहे सभु को ॿाहिरि खणी निकिरंदो आहे पर अॼु ॿियनि जे लाइ न अॼु कंहिं सियासी लीडर जे लाइ न अॼु कंहिं सियासी क़ाइद जे लाइ न मदीने वारा ॿाहिरि निकिरी आया रसूलुल्लाह जे इस्तक़बाल में जो सुभान अल्लाह
फसाइद الرجال والنساء فوق البيوت मदीने जा मर्द छतुनि ते चया बीठा औरतूं बि घरनि जे छतुनि जे मथां चढ़ियूं बीठियूं आहिनि वतफरक الغلمان في الطرق मदीने जा जेके ॿार आहिनि नौजवान नंढा वॾा उहे सभु वरी मदीने जे गड्डुनि में गलुनि में डुकंदा पिया वञनि भॼंदा पिया वञनि युनादौन या मुहम्मद या रसूल अल्लाह या मुहम्मद या रसूल अल्लाह या मुहम्मद या रसूल अल्लाह बुरैदा जे हथ में झंडो आहे असहाबन सगोरनि जो जुलूस आहे अहले मदीना जो इस्तक़बाल आहे ॿार गलुनि में भॼनि पिया मर्द औरतूं छतुनि ते बीठा आहिनि मुस्तफ़ा जो इस्तक़बाल बि हले पियो जुलूस बि हले पियो त या रसूल अल्लाह जा नारा बि हलनि पिया वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह ये झंडो जायज़ न हुजे आ त बुरैदा असल में हुजूर इजाज़त ही न ॾिना जुलूस जायज़ न हुजे आ हुजूर फरमाना हजा वञो सभु परे मां अकेलो मदीने में ईंदुसि छो त ॾाचीअ जे बारे में ईअं हुजूर फरमायो सभु को ॾाचीअ जे साम्हूं पिया त ॾाची असां ॾे हले हुजूर फरमायो त हा छॾियो ॾाचीअ जी पचर केर बि ॾाचीअ जे साम्हूं न अचे फइन्नहा मअमूर मुंहिंजी ॾाची ईअं कान थी हले अल्लाह जे हुकुम सां थी हले ईमान अफरोज़ ॻाल्हि कयां थो सुभान अल्लाह जे करे ॾाढा चवंदा सुभान अल्लाह सभई सुभान अल्लाह चओ जंहिं ॾाचीअ ते हुजूर सवार ॾाचीअ ते कंहिं ते ॾाचीअ ते जोर सां ॻाल्हायो कंहिं ते मौलवी त असांखे चवंदा नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे तक़ियतुल ईमान में हेॾे न्यार फ़क़ीर छा मसइलो आहे ख़ामोशी सां वेही ॿुधो टाइम घणो ज़ाया थी वियो मैं तकीर क्या हो गया मुझे खबर है खामोशी सां 5 मिनट में कलाक पूरो मुझी तकीर खत्म ये तो मां 20 मिनटन में हलियो वञा पर मां हुकम कोन कयो आराम सां पंहिंजो कलाक वठोसि उन खां बाद में दुआ ख़ैर यार ज़िंदा सोबत बाक़ी जहिड़ा हूंदा त वरी मिलंदासीं ईअं न थींदो आहे जीअं तव्हां कयो था आराम सां वेही ॿुधो छॾे ॾियो पाण में ॻाल्हाइणो आहे त पोइ ते कोन था ॻाल्हायो जाम पिया ॻाल्हायो थको लॻो प्यार वो खाधे जो ख़बर न अलाए छा आहे छा मसइलो आहे तव्हांजो मसइलो हूंदो मां त पंहिंजो यार टाइम कयूं हलियो वेंदुसि पूरो तव्हांजो मसइलो आहे ईअं जलसे में बदइंतज़ामी न करणी आहे असां गर्मी में मरूं तव्हां भॼ भॼाए ठका कंदा ॻाल्हाईंदा तोखे मज़ो थो बुलंद आवाज़ सां नारो लॻायो नारे रिसालत वॾी आवाज़ सां नारे रिसालत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाचीअ ते सवार आहे पाण फरमायो ॾाचीअ खे छॾे ॾियो फइन्नहा मअमूरा अल्लाह जे हुकुम सां हले थी ईअं कान थी हले हुज़ूर जे ॾाचीअ खे इहा ख़बर आहे त मुस्तफ़ा जी मंज़िल किथे आहे ही त ॻाल्हि कंदा ख़ुदि हुज़ूर जे ज़ात जी हुज़ूर जो शान त वॾो आहे पर हुज़ूर जे ॾाचीअ ते सवार आहे उन ॾाचीअ खे बि ख़बर आहे त मुस्तफ़ा जी मंज़िल कहिड़ी आहे हुज़ूर फरमायो छॾियो ॾाची हलंदी आई जिथे अबू अयूब अंसारी जो घर आहे ॾाची उन जाइ ते अचे वेठी इहा जेका जाइ हुई इहा उहा जाइ हुई जेका 1000 साल पहिरियां तुब अवल हुमैरी मुस्तफ़ा जे लाइ ठहिराई हुई इहा त ॾाचीअ खे बि ख़बर आहे जंहिं ॾाचीअ जे मथां मुस्तफ़ा सवार आहिनि उन ॾाचीअ खे बि मालूम आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ 1000 साल पहिरियां तुब अव्वल हुमैरी जेका जॻह ठाराए वियो हो उहा जाइ कहिड़ी जाइ ते आहे ॾाची हलंदी उन जाइ ते अची वेठी अबू लैला नाले सां हिकिड़ो शख़्स आहे हुज़ूर जो ख़त मुबारक उन खे ॾिनो त बाबा माण्हू गॾु थींदा रश हूंदे ख़त तोखे था ॾियूं काबू करे रखजांइ हुज़ूर जे दरबार में पेश करणो आहे जॾहिं ॾाची उन जाइ ते वेठी पहिरियां वेठी पोइ उथी पोइ अॻिते हली पोइ वापसि आई पोइ साॻी जाइ ते वेठी इन में बि हिकमत आहे उन पासे जेको वञा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जॾहिं सामान खे लाथो पियो वियो हुज़ूर फरमायो बीहो अबू लैला साम्हूं आहे पाण फरमायो अंत अबू लैला तू अबू लैला ही हालांकि पहिरियां हुन सां तारुफ़ कोन्हे हुनजे नाले जी बि ख़बर कान्हे रहको किथां जो आहे ख़बर कान्हे का नालो छा आहे का ख़बर कोन्हे छो त अॻ में तारुफ़ ई कोन्हे ॿियनि खे ख़बर हुजे न हुजे पर ग़ैब जा
जान वारे नबी के ख़बर आ त मुझे सामू अबू लैला बीठो हुजूर फरमाया अंत अबू लैला तू अबू लैला ही हाय या रसूल अल्लाह मां अबू लैला आया हुजूर फरमायो सामान में हथ को विझो पहिरियां जेको मुंहिंजो अमानत तव्हां वटि ख़त पियल आहे सो मां मुहम्मद जे हवाले कयो सुभान अल्लाह हालांकि के को न बुधायो मदीने पहुंचण सा के को न बुधायो त सही को तवा जे लाए खत भी मदीने में पियो आ तवा जो को आशिक हजार साल पहिरियां गुजरियो आ वो तवा जे लाए चाय भी ठहराए वियो आ वो तवा जे लाए खत भी लिखराए वियो आ साईं के इहा भी खबर आ हजार साल पहिरियां जो को मुजो आशिक गुजरियो उन जो नालो छा है उन मुजी चाय किथे ठहराई आ उन में विहारियो के आ खत के जे हवाले थियो आ अबू लैला खत नो हजरत अली उल मुर्तजा शेरे खुदा के हुजूर वो खत ॾिनो पाण फरमा अली हिन खत खे पढ़ हजरत अली खत पढ़ियो या रसूलल्लाह तुब्बा अवल हुमैरी जी तरफां अवां जे खिदमत में हुजूर में हिन खत लिखियो आ त सही मुझे तरफां मां तव्हां जे मथां ईमान अगवा ताणियां थो क़िबला मुंहिंजो ईमान क़बूल क़ुरान तव्हां ते अल्लाह किताब नाज़िल फरमाईंदो उन ते भी ईमान आणियां थो ॿियूं भी कुछ ॻाल्हियूं उन में हिकिड़ी ॻाल्हि हुई आहे त या रसूल अल्लाह मुंहिंजी शफ़ाअत भी फरमाइजो सुभान अल्लाह अब खत मिलियो चो सुभान अल्लाह जाए जे एतिरो अको ठहराई हुजूर न जाए ते पढ़ता चो सुभान अल्लाह इहो हजरत अबू अयूब अंसारी उन आलिम जे औलाद मां हो जेको सभिनी आलिमनि जो वॾो हो सरबराह हो जंहिं तुब अवल हुमैरी जी हर जाइ ते रहनुमाई भी कई ऐं उहो उन जाइ ते विहारियो वियो खत उनखे ॾिनो वियो हो हजरत अबू अयूब अंसारी उन जे औलाद मञा हुयो चो सुभान अल्लाह खत भी मिलियो जाए भी आई सब कुछ थियो हाणे हुजूर छा फरमायो सुभान अल्लाह जो तो वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खत ॿुधण खां बाद में जेके लफ़्ज़ फरमाया न उहे लफ़्ज़ उहे आहिनि जेके तव्हां असां अॼुकल्ह चवंदा आहियूं मां चवां थो पोइ ख़बर पवंदी अॻे वधा ख़बर न हुजे उहे लफ़्ज़ तव्हां असां बि चवंदा आहियूं हुजूर छा फरमायो टे भेरा हुजूर लफ़्ज़ फरमायो हुजूर फरमाया मरहबा 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 बिल अख सालेह मरहबा बिल अख सालेह मरहबा बिल अख सालेह मां पंहिंजे नेक सालेह भाउ तुब्बा अब्दुल हुमैरी खे मरहबा थो चवां तुब्बा तोखे मरहबा हुजे मरहबा हुजे मरहबा हुजे ॿियनि खे ॿिया मरहबा चवंदा पर हजार साल खां पोइ तुब्बा अब्दुल हुमैरी खे मुस्तफ़ा मरहबा फरमाए थो हुजूर अलैहिस्सलाम तुब्बा अब्दुल हुमैरी खे जेको मुस्तफ़ा जे मीलाद खां 1000 साल पहिरियां गुज़री चुको हो मुस्तफ़ा उनखे मरहबा फरमायो तमां असां उम्मत के उन मां रहनुमाई मिली असां के वरी हिदायत मिली त तमां असां 14 सदियूं वरी बाद में अचण वारा मुस्तफ़ा जे अचण खां को 1000 साल पहिरियां असां 14 सदियूं बाद में 1000 साल पहिरियां जेको गुज़री चुको हो हुजूर उनखे मरहबा फरमायो असां के हिदायत उन मां इहा मिली जो तमां असां वरी मुस्तफ़ा जा उम्मती हुजूर जो जॾहिं जुलूस मीलाद जो कढंदा आहियूं त मरहबा जा नारा हणंदा आहियूं या रसूल अल्लाह अवा त तुब्बा अब्दुल हुमैरी के मरहबा फरमायो पर असां गुनाहगार तो महबूब के मरहबा चवंदा तॾहिं हर पासे रे मरहबा जा नारा हूंदा सरकार जी आमद मरहबा मदनी जी आमद मरहबा ये मरहबा जा नारा लगाईंदा आहियूं इहो लफ़्ज़ ये समझो उतां वरतल आहे साईं हुन खे फरमायो असां वरी हुजूर खे अर्ज़ कयो हे उहो नूर अल्लाह मोकिलियो जंहिंजो इंतजार अॻ में हो ज़ुहूर मुस्तफ़ा जो बाद में थियो साईं जो आया त मुस्तफ़ा जे नूर जी हर पासे रोशनाई थी असांजे मुर्शिद पीसे रोज़े वारे फरमाया बस उहा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो बयान ख़तम वॾी आवाज़ सां नारो लॻायो नारे विलायत इहो कंदा उन खां बि कोन कंदो दर बि बंदि करे छॾियो अथऊं इन खां त ॿाहिरि निकिरे नारे विलायत नारे विलायत मौला मुखो तोखे दियो आलम सजो थियो सोधरो
ज़ुल्मात सब ज़ाया थियो मौला मिलाई मुस्तफ़ा सारियो सजण तुख सारिया तोले हंजू हिदारिया डूंगर डुख्या दिया खारिया मौला मिलाई मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह संसार में सरदार तो अड़ियन सिंधो आधार तो राशिद पुजा इज पार तो मौला मिलाई मुस्तफ़ा अल्लाह मुझे चवण आवाज़ ॿुधण क़बूल फरमाए जब महफिल पाक जो इंतजाम कयो अल्लाह ताला उन्हनि खे दारनि जो सआदतूं नसीब फरमाए मां तव्हां सभिनी जो मशकूर आहियां अवां ॿुधो घुराइण वारा जो मशकूर आहियां उन्हनि मूंखे घुरायो अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।